निस बेगत उठे लखन निस बेगत सुन अरुण सिखा धुन कान सुन अरुण सिखा धुन कान सुन अरुण सिखा धुन कान गुरते पहले ही जगतपति गुरते पहले ही जगतपति जागे राम सुजान जागे राम सुजान जागे राम सुजान बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत था सभिन जो स्वागत है श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में। क्रम हली रहियो आहे राम कथा जो, जंहिंमें जनकपुर में आया आहिनि राम लक्ष्मण गुरु विश्वामित्र सां गॾु। जनकपुर घुमी करे वापस पंहिंजे सदन में आया ऐं विश्राम कयनि सभिनीनि। इते असां कथा रखी हुईसीं। पोइ अचे थो वर्णन सुबुह थियो। सुबुह कीअं थियो? अरुण सिखा धुन कान। अरुण शिखा अरुण चइबो आहे जेॾी महिल सूर्योदय थींदो आहे त हिकु ॻाढ़े कलर जो प्रकाश थींदो आहे, उनखे अरुण चइबो आहे। ऐं सूर्य जो सारथी बि आहे अरुण, त माना लाल सुर्ख ॻाढ़ो कलर अरुण। हाणे अरुण शिखा, शिखा माना चोटी, कंहिंजी आहे अरुण शिखा। उन अरुण शिखा जी धुन ॿुधी करे कननि सां लक्ष्मण उथियो, माना सुबुह थियो। उहो आहे कुकुड़, मुर्गो, अरुण शिखा। या तुलसीदास जी लेखनी आहे, कविता आहे, उन जी भाषा आहे अरुण शिखा। असां ॿुधोसीं सभिनि खां पहिरीं गुरुवर सुम्हियो, पोइ राम सुम्हियो, पोइ लक्ष्मण सुम्हियो। उथण महिल उल्टो मटिजी वियो, क्रम मटिजी वियो। पहिरीं लक्ष्मण उथियो, पोइ राम उथियो, पोइ गुरु उथियो। उठे लखन निस बिगत, निस बिगत रात बीतजी। ऐं सुन अरुण सिखा धुन कान, मुर्गे जे आवाज सां सुबुह थियो या ख़बर पई। पोइ गुरु ते पहले ही जगतपति जागे राम सुजान। गुरुअ खां पहिरीं राम उथियो, जगतपति, सॼे जगत जो पति स्वामी आहे, ईश्वर आहे। हाणे ईश्वर न को सुम्हंदो आहे न को जागंदो आहे, पर राम अवतार जे रूप में आहे त उथियो बि, निंड मां बि उथियो। ऐं सकल शोच कर जाई नहाए, सभु क्रियाऊं बि कयईं। ज्ञानी त कंफ्यूज थी वेंदा कि भगवान को सनान पाणी बि कंदो आहे छा असां वांगुरु, पर राम कयो। सकल सोच कर जाए नहाए, सनान कयईं
नित्य निभाहे मुनि सिर नाहे। पोइ वरी ॿई भावर सनानु करे गुरूअ वर वटि आया, प्रणाम कयनि। पोइ गुरूअ जी आज्ञा सां, गुरूअ स्पष्ट आज्ञा त कान कई, पर सम्झी विया कि गुरूअ खे पूजा पाठ लाइ गुल खपनि, त ॿई हलिया गुल चूंडण जे लाइ। समय जान गुर आयस पाई, लेन प्रसून चले दो भाई। गुल वठण लाइ हलिया। हाणे आया, राजा जो सुंदर बाग हो, भूप बाग, उते आया। सुंदर गार्डन हो वॾो, जहां बसंत ऋतु रही लोभाई, जिते सदाई, जिते बसंत जो मौसम हो। ॿाहिरि भली कहिड़ो बि मौसम हुजे, उन बाग में बसंत ॼण टिकी पियो हो। आयो हो वसंत में ई, पर वरी वापसि ई कोन वियो बसंत। ईअं तुलसीदास तो लिखे। भूप बाग बर देखे उजाई, भूप बाग बर देखे उजाई। जहां बसंत ऋतु रही लोभाई, जहां बसंत ऋतु रही लोभाई। भूप बाग बर देखे उजाई। लागे बिटप मनोहर नाना, लागे बिटप मनोहर नाना। बरन बरन बरबेल बेताना, बरन बरन बरबेल बेताना। बरन बरन बरबेल बेताना। नव पल्लव फल सुमन सुहाए, नव पल्लव फल सुमन सुहाए। निज संपत्ति सुर रुख न जाए, निज संपत्ति सुर रुख न जाए। भूप बाग बर देखे उजाए, भूप बाग बर देखे उजाए। तो राजबाग, राजा जो सुंदर बाग, जिते मौसम ॾाढो सुंदर हो। अनेक मन खे लुभाइण वारा वण लॻल हुआ। मनोहर जो अर्थ आहे जेको मन खे हरे, मनोहर। ऐं बेल, अलॻि 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 लताऊं आहिनि, उहे ॾाढियूं घनियूं लताऊं आहिनि। बेल एॾियूं घुमी फिरी वयूं आहिनि, ॼण मंडप ठही विया आहिनि उन जा। नव पल्लव फल सुमन सुहाए। वणनि में नवां नवां पत्ता आया आहिनि, नवां नवां पत्ता, नवां नवां गुल। इहा संपत्ति आहे। निज संपत्ति सुर रुख लजाए। वणनि जी संपत्ति, वृक्ष जी संपत्ति आहे। पत्ता, गुल, फल, टहनियूं, त ईअं भरपूर हुआ वण जो कल्प वृक्ष खे बि शर्म अचे। तुलसीदास तो लिखे। उते पक्षियुनि जा सुंदर दृश्य हुआ, रंग बिरंगा। चातक कोकिल कीर चकोरा, कूंजत बेहग नटत कल मोरा। 5 पक्षियुनि जो वर्णन अचे थो, 5 प्रकारनि जा। हिकु चातक, चात्रक, ॿियो कोकिल माना कोयल, कीर चकोरा, तोतो, चकोर, ऐं 5 मोर। संतन महात्माउनि व्याख्या कंदे चयो आहे, इहे 5 प्रकारनि जा भगत आहिनि, जेके राम, जिनखे ख़बर हुई कि राम हिकु ॾींहुं न बाग में ईंदो, त उहे पक्षीअ जी जून पाए करे हिते चहकनि पिया था।
चार प्रकार जा त ॿुधा अथव तव्हां भगत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु ऐं ज्ञानी। ही पंजो भगत आहे न, इहो प्रेमी आहे। ज्ञानी ऐं प्रेमीअ में इहो फ़र्क़ु आहे कि ज्ञानी चुप हूंदो आहे, प्रेमी चुप कोन हूंदो आहे। प्रेमीअ लाइ मोर जी उपमा ॾिनी वई आहे, कूजत बेहग नटत कल मोरा। मोर नृत्य पियो थो करे त प्रेमी नृत्य कंदो आहे, आनंद सां भरिजी वेंदो आहे। उन बाग में विच में हिकु सरोवर हो, सुंदर सरोवर। मध्य बाग सरु सोह सुहावा, मनी सोपान विचित्र बनावा। सोपान माना ॾाका उन सरोवर के चारों तरफ उन्हनि में मणियूं लॻल। उन जो पाणी ॾाढो निर्मल आहे उन सरोवर जो। उन में कमल जा गुल खिलियल आहिनि अलॻि अलॻि कलर जा, ऐं उन में भंवरा गुंजार पिया था कनि, ऐं जल जा पक्षी अलॻि थींदा आहिनि, उहे बि उन में विहार पिया था कनि। बाग तड़ाग बिलोक प्रभु, हर्ष बंधु समेत। परम रम्य आराम यह, जो राम ही सुख देत, जो राम ही सुख देत। तुलसीदास लिखे तो ही अहिड़ो बाग हो जे राम खे भी सुख ॾिनो। न त राम खे थोड़ी कंहिंमें मोह या आसक्ति या आकर्षण थींदो आहे, पर हिन बाग है, ऐं हितां जो सिस्टम, हितां जो वातावरण एॾो वणियो राम खे, जो राम खे सुख मिलियो। राम ही सुख देत, परम रम्य। त हाणे सोचो, जेका शइ राम खे वणी, राम खे सुख पे थी ॾे, उहा केॾी न ऊंची हूंदी, है न? पर छा तव्हांखे लॻे थो कि उहो बाग असांखे मिली वञे त असांखे बि राम जहिड़ो सुख ईंदो? असां माना सभु माण्हू, सिंधियुनि जी ॻाल्हि थो कयां, किथां ईंदो? मां इहो ई कुझु चवण थो चाहियां कि जेका शइ राम खे सुख ॾेई रही आहे, सिंधियुनि खे उहा शइ सुख कोन ॾींदी। मां सिंधियुनि जे पुठियां इन करे पियो आहियां कि सिंधियुनि खे मां चङी तरह सुञातो आहे। सिंधी संस्कृति ख़राब कान्हे, सिंधी सभ्यता ख़राब कान्हे, सिंधी ॿोली ख़राब कान्हे, सिंधी कल्चर ख़राब कान्हे, सिंधी जा हींअर वर्तमान लक्षण ख़राब आहिनि। बुद्धि भ्रष्ट थी वई आहे। सभु न, कुझु सुठा आहिनि, 1-2%। त राम खे जंहिं सुख ॾिनो, जंहिं बाग, उहो अहिड़ो उन ॾी ॻाल्हि हली न कि असां सुविधाऊं था ॾियूं त बि माण्हुनि खे हिन सां मतिलबु कान्हे। त उन्हनि खे छा वणंदो? बाग उहो राजबाग। त छा वणंदो असांजे समाज जे माण्हुनि खे? न को उन्हनि खे बाग प्रिय आहे, न को सहजता प्यारी आहे, न को कथा प्यारी आहे। पर राम खे जेका शइ सुख ॾेई रही आहे, असांखे सोचणो पवंदो उहा कहिड़ी शइ आहे। हिकु त भक्ति आहे, उते सीता जे रूप में, उते भगत बि आहिनि पक्षियुनि जे रूप में, ऐं उते ज्ञानी बि आहिनि जनक जहिड़ा। पर उहे ज्ञानी जिन जो हृदय द्रवित थो थी वञे, ज्ञानी भगत बि आहिनि उते। ऐं प्रकृति त आहे ई सुंदर वातावरण, सुठो बाग आहे। थी सघे तव्हां जेके वेठा आहियो तव्हां ई ॿुधी वठो, थी सघे त अहिड़ियुनि शयुनि में सुख ॻोल्हियो
अहिड़ियुनि शयुनि में, बाग में, वण में, पक्षियुनि में, तालाब में, कमल जे गुलनि में, प्राकृतिक शयुनि में, भक्तीअ में, भगवान जी ॻाल्हियुनि में, इन्हनि में सुख ॻोल्हियो। छो त राम खे उन्हनि में सुख पियो थो अचे। त छा असांखे चवण न खपे कि हीउ असांजो गंगा धाम भी हिकु नंढड़ो सो बाग आहे जेको सुख ॾींदो आहे, ॾेई सघे थो, ॾेई रहियो आहे। त हर कंहिंखे नथो अचे न, ॾेई सघे थो, बसि वठण वारो पात्र कोई हुजे। हुजे कोई उहो अहिड़ो जिज्ञासु, अहिड़ो थकियल हारल यात्री, परियां खां जीअं यात्रा कई हुजे, फ्रीअ में त कुझु कोन थींदो आहे। ईअं बिना यात्रा जे जल मिठो न लॻंदो आहे। सरोवर जो जल या बाग जी शीतलता या सुठी हवा, खुशबू तॾहिं आनंद ॾींदी आहे जॾहिं माण्हूअ कुझु श्रम कयो हुजे, महिनत कई हुजे, का यात्रा कई हुजे। तीअं गंगा धाम जो जेको सरोवर हिकु बाग आहे, तॾहिं सुख ॾींदो जॾहिं कंहिं थोरा संसार में धिका खाधा हुजनि, तॾहिं उनखे विश्राम मिलंदो। बाक़ी जंहिं ईअं ई जीवन ईअं ई काटियो आहे, 40, 50, 60 साल ईअं ई गुज़ारिया आहिनि, मिड़ई हलियो आहे, सुबुह खां राति ताईं जेको रूटीन आहे सो रूटीन आहे, उन लाइ सत्संग उनखे ख़बर ई कोन पवंदी सत्संग छा थींदो आहे, बाग छा थींदो आहे। पोइ उहो पंहिंजो दिमाग़ हलाईंदो, पोइ ॾिसंदो सुठो सत्संग कहिड़ो आहे, उनजी बुद्धि अनुसार, भीड़, पैसो, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, ऐं उनखे जिते हिनखे सम्मान बि मिले। त मां चाहींदुमि कि तव्हां जेके वेठा आहियो, तव्हां असली सुख ॻोल्हण जी, सम्झ महसूस करण जी कोशिश कयो। तव्हां बि कंहिं गार्डन में बि वञो त राम वांगुरु सुख प्राप्त कयो। राम उहो आहे जंहिंखे एतिरो वैराग लॻी वियो हो जो हिकिड़ो योग वासिष्ठ ग्रंथ तैयार थी वियो। ही उहो राम आहे, वैरागी। हिन जी कंहिं में आसक्ति न आहे, उनखे बि सुख पियो थो मिले, सुठो सुख। त असां बि कंहिं प्रकृतिअ में सुख ॻोल्हण जी कोशिश कयूं, उहो परमात्मा सां मिलाईंदो आहे। त परम रम्य आराम यह जो राम ही सुख देत। हिते आया कहिड़े कम सां आहिनि? गुल चूंडण जी लाइ आया आहिनि। त मालीअ खे ॻोल्हनि था, चऊंदसि चित है पूछ माली गन। माली नज़र आयनि उन्हनि खे, मालीअ खां इजाज़त था वठनि कि असां हिते गुल चूंडण आया आहियूं ऐं कुझु दल माना तुलसी दल या ॿिया बि पत्ता, उन्हनि खे दल चइबो आहे, उहे असांखे खपनि गुरूअ जी पूॼा लाइ। केरु हिननि खे मना कंदो? मालिन चयो बिल्कुलु साईं, तव्हां सभिनि खे ख़बर हुई राम आहे, लक्ष्मण आहे, गुरूअ सां गॾु आया आहिनि, असांजे राजा जनक जा अतिथि आहिनि, पर तॾहिं बि इहा मर्यादा आहे। कॾहिं किथे पत्ता बि टोड़ण वञो न त पुछी वठिजो। कंहिंजे घर में वण आहे अंबनि जो ऐं तव्हांखे पत्ता खपनि त उन जे घर जे मालिक खां पुछबो आहे। या कंहिं गार्डन में बि वञो त मालीअ खां पुछबो आहे। कोई चए असां त 5 बजे वेंदा आहियूं सुबुह जो, पत्ता बि पटे ईंदा आहियूं, अंबड़ियूं बि पटे ईंदा आहियूं, केरी उहे बि पटे ईंदा आहियूं ऐं कंहिंखे पतो ई न पवंदो आहे। त उन्हनि जे लाइ ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, अगरि तव्हां बिना पुछे किथां पत्ता पटे आया, गुल पटे आया ऐं उहे पूॼा में लॻायव त तव्हांखे कोई फल कोन मिलंदव। इन जो फल हुनखे मिली वेंदो जंहिंजा ही पत्ता आहिनि, फूल आहिनि। अच्छा, अगरि कोई मालिक ई न आहे, ईअं वण नज़र अची वियो, कोई हुन जो धणी धोखी न आहे,
पोइ कंहिंखां पुछिजे, पोइ उन वण खां पुछिजे, उन वण खे ई आज्ञा वठिजे कि भाई मां पता पटियां थो, मूंखे इजाज़त ॾे। इहे सभु ॻाल्हियूं रामायण तो सेखारे। त राम आज्ञा वरिती ऐं ॿई भाउर गुल चूंडण लॻा। लॻे लेन दल फूल मुदित मन, प्रसन्नता सां, मुदित मन सां। ॾिसो, गुल टोड़ण में बि हिकु मुदिता, प्रसन्नता हुजणु खपे। गुल ॾिसण में बि, गुल खिली वञे त अगरि तव्हांजो मन प्रसन्न थिए त मतिलबु तव्हां मनुष्य आहियो। पर अगरि टड़ियल गुल खे ॾिसी करे तव्हांखे कोई विशेषता नज़र नथी अचे त तव्हां पत्थर थी चुका आहियो, हाणे मनुष्य कोन आहियो। ये निशानियूं अथव। प्रकृतिअ जूं घटनाऊं ॾिसी करे मन प्रफुल्लित न थिए, पक्षियुनि खे ॾिसी करे कॾहिं प्रसन्नता न थिए त तव्हां जड़ थी चुका आहियो, पत्थर। हाणे अलाए कहिड़ी दुनिया में पिया था जियो पत्थर थी करे। नकली हूंदी उहा ज़िंदगी, काई बि हूंदी, हिकु नकली आर्टिफिशियल ज़िंदगी पिया था जियो। तॾहिं तव्हांखे नेचुरल शइ नथी वणे, आर्टिफिशियल शइ थी वणे। इहो सभु थिए पियो। हाणे ओॾी महिल सीता जी एंट्री थी थिए। सीता जी माता जो नालो सुनैना, ईअं न, सुनैना, जनक जी ज़ाल। उन सीता खे मोकिलियो आहे कि वञी करे तूं इन ई बाग में ईंदी हुई सीता, सुभाणे तुंहिंजो स्वयंवर आहे, धनुष यज्ञ आहे, त मां भवानीअ खां आशीर्वाद वठी अच। त उहा आई आहे सीता। तेहि अवसर सीता तह आई, तेहि अवसर सीता तह आई। गिरजा पूजन जननी पठाई, गिरजा पूजन जननी पठाई। तेहि अवसर सीता तह आई। सखी सब सुभग सयानी, संग सखी सब सुभग सयानी। गावहि गीत मनोहर बानी, गावहि गीत मनोहर बानी, गावहि गीत मनोहर बानी। तेहि अवसर सीता तह आई। संग सखी, गॾु साहेड़ियूं बि आयूं आहिनि सीता सां, उहे बि सुंदर, ऐं सुंदर सां गॾु सियाणियूं बि। या त सुठी ॻाल्हि, सुंदर बि हुजे ऐं सियाणी बि हुजे। उहे अहिड़ियूं साहेड़ियूं सीता जूं, ऐं वरी सुरीलियूं बि। गावे गीत मनोहर बानी। हाणे जेको तालाब सरोवर असां ॿुधोसीं, उन जे हिकु तरफ़ राम लक्ष्मण कुंड में गुल पिया था चूंडनि, सरोवर जे ॿिए तरफ़ सीता आई आहे साहेड़ियुनि सां गॾु। उते कुंड में मंदिर आहे। घर सर समीप गिरिजा ग्रह सोहा, मां भवानीअ जो मंदिर आहे। ॾाढो सुंदर मंदिर आहे। सीता मज्जन माना सनानु कये, पोइ प्रसन्न मन सां उन मंदिर में वई। मंदिर में वञी करे उन मां भवानीअ खां सुयोग्य पति घुरियो। सुयोग्य, योग्य जो अर्थ आहे कि औकात जे अनुसार,
सुयोग्य वर कंहिंखे चइबो आहे? ॾाढी छोकिरियूं विर्त रखंदियूं आहिनि, घुरंदियूं आहिनि सुयोग्य वर मिले। सुयोग जो अर्थ आहे जहिड़ी तूं आई ओड़ो ई, ऐं लॻभॻि मिली ओड़ो ई वेंदो आहे जहिड़ो माण्हू, लॻभॻि जहिड़ो माण्हू पाण आहे। मूंखे इहा मुंहिंजी दृष्टि आहे, पोइ ग़लति बि थी सघे थी, ॿाराणी थी सघे थी। कंहिंजी पति पत्नीअ खे ॾिसंदो आहियां त लॻभॻि 98% ईअं लॻंदो आहे कि हिक ॿिए लाइ ठहिया आहिनि। लॻभॻि सभिनी, हिन जी शादी हिन सां ई थियणी हुई, ॿिए सां ॼमे बि कोन हा, ईअं लॻंदो आहे। ऐं ॿियो मूंखे इहो लॻंदो आहे कि कंहिंजो नालो अगरि जेको बि आहे त इहो ई नालो ई इन ते सूट थिए। हा, लॻभॻि सभु 100% न, पर अधिकतर हिन जो नालो ही आहे त इहो ई सूट थो थिए। पोइ शायदि इहो थो थी सघे कि ॿुधी ॿुधी करे असांखे आदत पइजी वेंदी आहे, पर मां भाव रखियो पंहिंजो, ईअं मूंखे महसूस थींदो आहे। त सीता चए थी जे मुंहिंजे लाइ सुयोग्य वर ॾे माता, जंहिंजे मां लाइक़ु हुजां। मजन कर सर सखिन समेता, गई मुदित मन गौरी निकेता, पूजा कीन अधिक अनुरागा, निज अनुरूप सुभग बर मांगा। उन्हनि मां हिकिड़ी सखी थोड़ी चंचल हुई, साहेड़ी, उहा घुमंदी फिरंदी थोड़ो उन्हनि खां विछड़ी करे उहा नर्सरी गुल ॾिसण हली वई। एक सखी सिय संग बिहाई, गई रही देखन फुलवाई। उन जी नज़र हली वई राम ऐं लक्ष्मण ते। तई दो बंधु बिलो के जाई, उहा त प्रेम में भरिजी वई। ही त उहे ई आहिनि जंहिं कल्ह सॼे नगर में धूम मचाई आहे। इन्हनि जी चर्चा आहे, कयो कुझु कोन्हे, पर इन्हनि जी चर्चा लॻी पई आहे सॼे नगर में, ॿिन्हिनि भाउरनि जी। त भॼंदी भॼंदी सीता वटि आई। हाणे सीता वटि आई, चएसि थी ॿुध सीता, ऐं ॿियनि खे साहेड़ियुनि खे बि चए थी ॿुधो, मां महत्वपूर्ण सूचना खणी आई आहियां, पर ॻाल्हाए नथी सघे, एॾो प्रेम में भरिजी वई आहे। तासु दशा देखी सखिन, पुलक गात जल नयन, कहु कारण निज हर्ष कर, पूछहि सब मृद बैन, पूछहि सब मृद बैन। चवंस था सभु साहेड़ियूं, चवंस थियूं छा थी तोखे, एॾी ख़ुशि लॻी पई आहीं, प्रेम में भरियल आहीं, अखियुनि में ॻोढ़ा। त सभु चवंस था थियो छा? उहा चए थी कि ॿ राजकुमार बाग ॾिसण आया आहिनि, उहे किशोर अवस्था जा आहिनि, ॾाढा सुंदर आहिनि, हिकु सांवरो ॿियो सुहिणो आहे। उन्हनि जे सौंदर्य जो मां वखान कीअं कयां, छो त जिन अखियुनि ॾिठो आहे उहे ॻाल्हाए नथियूं सघनि, ज़बान ॻाल्हाए सघे थी पर ज़बान खे अखियूं कान्हनि। इहो सभिनि खां पहिरीं सिद्धांत ॾिनो हो एक वीर सत्य व्रत। देवी भागवत में जेको पाण ॿुधंदा आहियूं, देवीअ जी कृपा सां उन सत्य व्रत जे मुख मां इहो वचन निकितो हो पहिरियों दफ़ो, पर ॻाल्हाए नथियूं सघनि। ज़बान ॻाल्हाए सघे थी पर ज़बान ॾिठो कान्हे त कीअं बयान करे। त ये हिकु अवस्था है कि वर्ण, जीअं ओशो खां कंहिं पुछो कि समाधीअ में छा थींदो आहे, माण्हू ध्यान में अची वञे त छा थींदो आहे, ओशो चई समाधि लॻी वेंदी आहे। त पुछो वियो समाधि में छा महसूस थींदो आहे, त ओशो चई ॿुधाए कोन सघंदमि, करियो ख़बर पइजी वेंदव, हीअ अनिर्वचनीय आहे, ॿुधाए न सघिजे, अहिड़ी हिकु अवस्था आहे। पोइ त सभु सम्झी वयूं कि कंहिंजी ॻाल्हि थी करे हीअ, सुन हर्षी सभु सखी सयानी, उहे प्रसन्न थी वयूं सभु, ऐं सीता वधीक ख़ुशि थी। पोइ हिकिड़ी चए थी अरे उहे राजकुमार आहिनि जेके ऋषि विश्वामित्र सां गॾु आया आहिनि, ऐं कल्ह सॼे शहर जे स्त्रियुनि
पुरुषनि खे मोहे करे पंहिंजे वश में कयो अथनि। कीने स्वबस नगर नर नारी, ऐं सभु इन जो ई वर्णन पिया था कनि इन्हनि जो। उन्हनि खे त ॾिसण ई खपे। हिकु साहेड़ी चए थी इन्हनि जो दर्शन त करण ई खपे, छो त सीता कोन कयो अथई दर्शन। हल सीता ॾिस। सीता खे त सुठो लॻो। तास बचन अति सिंह सुहाने, दरस लाग लोचन अकुलाने। तॾहिं राम जो दर्शन करण जे लाइ सीता जा नेत्र व्याकुल थी विया, पर शर्माए करे साहेड़ीअ खे अॻियां थी करे सीता चए थी अॻियां तूं हल ऐं मूंखे वठी हल। चली अग्र कर प्रिय सखी सोई, अग्र कर अॻियां करे, भाई ॾेखार कहिड़े हंध आहिनि। प्रीत पुरातन लखय न कोई। तुलसीदास लिखे थो इन्हनि जी पुराणी प्रीत आ, प्रीत पुराणी प्रीत आ राम ऐं सीता जी। लखय न कोई ॿियो ॾिसी कोन सघियो कि हिननि जी पुराणी। हाणे पुराणी प्रीत जो मतिलब छा आहे? मुरारी बापू ॿुधायो आहे कि जिते ॿिनि ॼणनि जा रूप मिलनि, मन मिलनि, वीचार मिलनि, त समझो हिननि जी प्रीत पुराणी आहे। के ॿिनि ॼणनि जा वीचार बि मेच खाइनि, शकल रूप, शकल न रूप भली ॿई फीचर सुठा न हुजनि या ॿिन्हिनि जा सुठा हुजनि, पर घटि वधि न हुजनि। विधाता बि अहिड़ो ई ठाहींदी आहे। ॿिनि जी अगरि पुराणी प्रीत हुजे त उन्हनि जा फीचर्स बि लॻभॻि सेम ठाहींदी आहे। जिन जा रूप सेम हुजनि, मन सेम हुजनि, वीचार सेम हुजनि, बुद्धि सेम हुजे, पाण में ट्यूनिंग थी वञे, त उनखे चइबो आहे हिननि जी जन्मनि जन्मनि जी प्रीत आहे। त हिननि जी प्रीत कोई ॾिसी न पियो सघे। ऐं सीता खे यादि अची विया नारद जा वचन। नारद चयो हुयसि कि जॾहिं तुंहिंजे मन में प्रीत पैदा, प्यार उत्पन्न थिए न कंहिं पुरुष खे ॾिसी, त समझजां उहो ई तुंहिंजो घोट थींदई। सुमर सिय नारद बचन, उपजी प्रीत पुनीत। चकित बिलोकत सकल दिस, जन सिस मृगी सभीत। चारों तरफ सीता ॾिसण लगी जीअं का हिरणी, डिॼल हिरणी हेॾां होॾां निहारींदी आहे अखियुनि सां, घबरायल हिरणी। उहा उपमा तो ॾे सीता खे। त सीता ॻोल्हण लगी। हाणे हले बि पई सीता, त सीता खे कुझु पातल बि हुआ गहना, पेर में छेर, कमर में बि करधनी थींदी आहे, ऐं हथ में कंगण। इन जो आवाज राम जे कन ते वियो त राम जो बि मन हलण लॻो। कंकन किंकन नुपुर धुन सुन, कहत लखन सन राम हृदय गुण। कहत लखन सन राम हृदय गुण, कंकन किंकन नुपुर धुन सुन। आवाज ॿुधी करे छेर जो, राम सिर्फ़ आवाज ॿुधी करे, ईअं थी सघे थो या थींदो आहे। छेर जो जेको पुरुष प्रेमी हुजे, संवेदनशील हुजे, त उहो त छेर जो आवाज ॿुधी करे बि ध्यानु उनजो वेंदो आहे। पर छेर में बि फ़र्क़ु हूंदो आहे। अगरि कोई हिकु ई छेर लगातार पाईंदो हुजे त
छेर जो आवाज ॿुधी पतो पइजी वेंदो आहे कि फलाणी आई आहे, ईअं ख़बर अथव ईअं थींदो आहे। छेर जी आवाज सां पतो पवंदो आहे कि फलाणी आई आहे। त उन छेर जे आवाज सां राम जो मन प्रेम में भरिजी वियो ऐं लक्ष्मण खे चयसि तो लक्ष्मण ही छा थी रहियो आहे? कामदेव त कोन आयो आहे बाग में ऐं हिते छो आयो आहे? त लक्ष्मण चयसि तो ईअं छो था चओ भैया? चयसि तो यार असां रघुवंशी आहियूं, असांजो कॾहिं मन कंहिं स्त्रीअ खे ॾिसी करे बि हू कोन थींदो आहे। ही छेर जो आवाज ॿुधी करे मुंहिंजो मन छो पियो तो द्रवित थिए। अस कहें फिर चितय ते ही ओरा, सिय मुख ससी भय नयन चकोरा। भगवान राम सीता खे ॾिठो त राम जा नेत्र स्थिर थी विया, जीअं टकटकी लॻाए ॾिसबो आहे, जीअं चकोर चंद्रमा खे ॾिसंदो आहे, तीअं राम जूं अखियूं सीता खे ॾिसी रहियूं आहिनि। तुलसीदास लिखे थो, मनहु सकुच निमी तजे दिगंचल। राजा निमी हो, राम जी वंश में हो, पहिरीं पूर्वज हो, जंहिंखे इहो वरदान मिलियो कि तूं मनुष्य जे अखियुनि में निवास कर, पलकुनि में निवास कर। त जेका अख छिंबंदा आहियूं उहो निम चइबो आहे, उनखे निमी चइबो आहे, निमिष। तुलसीदास जी कल्पना ॾिसो, हाणे राम जूं अखियूं छिंबण बंदि थी वियूं, सिर्फ़ अखियूं हिक टक पे थियूं निहारनि। त तुलसीदास चए थो निमी हली वियो। त छो केॾां हली वियो? चए थो अरे उनखे लॻो कि ॿार पाण में मिलनि था, असां बुजुर्गनि जो हिते कहिड़ो कमु, त उहो हली वियो हितां, सहुरो हो न, इन करे। तुलसीदास ईअं थो लिखे, मनहु सकुच निमी तजे दिगंचल। सीता जी शोभा ॾिसी करे राम खे ॾाढो सुख मिलियो। देख सिय शोभा सुख पावा, हृदय सराहत बचन न आवा। पर मुख मां वचन नथा निकिरनि कि मां सुंदरता जी तारीफ़ कीअं कयां, हीअ केॾी सुंदर आहे। सुंदरता कहूं सुंदर करई। हिन जी जेका सुंदरता है सीता जी, उहा सुंदरता खे बि सुंदर करण वारी आहे। एॾी हुन जो वर्णन करे सीता जो, ऐं लक्ष्मण खे चएसि तो लक्ष्मण हीअ तई जनक जी धीअ, जंहिंजो सुभाणे स्वयंवर आहे, धनुष यज्ञ आहे सुभाणे, ही उहा ई सीता आहे। हिते आई आहे गौरी पूजन जे लाइ। जंहिंखे ॾिसी करे मुंहिंजो मन बि क्षुब्ध थी वियो आहे, मुंहिंजो मन क्षुब्ध विचलित थी वियो आहे। जंहिंखे ॾिसी करे, हिन जी सुंदरता ॾिसी करे। असां रघुवंशियुनि जो त सहज स्वभाव आहे कि असां कॾहिं को पंथ में कोन वेंदा आहियूं। रघुवंश कर सहज स्वभाव, मन को पंथ पग धरे न काऊ। को पंथ ख़राब पंथ में असां पैर न रखंदा आहियूं। हिते राम पंहिंजी तारीफ़ कोन थो करे, ॾाढनि खे लॻंदो आहे कि हिते राम पंहिंजी वॾाई थो करे, पंहिंजी प्रशंसा थो करे। हिते प्रशंसा कान्हे, हिते हिकु स्वाभिमान आहे, हिकु गौरव आहे। हाणे को पंथ छा आहे? ख़राब पंथ। राम चए थो असां रघुवंशी कॾहिं बि ख़राब रस्ते ते, ख़राब पंथ में पैर न रखंदा आहियूं। मां तो जोड़णु चाहियां हिन में कि जेके पंथ आहिनि न, जेके सनातन धर्म खां विपरीत पंथ आहिनि, ये सभु कुपंथ आहिनि, ख़राब पंथ। राम जहिड़ो सत्यवादी कॾहिं बि कुपंथ में पेर न रखंदो।
उते ई इन्हनि कुपंथ में पेर उहो ई रखी थो सघे जेको सत्य छॾे चुको आहे। इहो बिल्कुलु मां जिम्मेदारीअ सां थो चवां, ॾिसी करे थो चवां। भई न त छो माण्हुनि पंहिंजो सनातन धर्म छॾे ॾिनो, छो रामायण छॾे ॾिननि, छो भागवत छॾे ॾिननि, गीता छॾे ॾिननि, त्योहार छॾे ॾिननि, पर्व छॾे ॾिननि, ऐं छा पकड़ियनि? पंथ। पोइ पंथनि में सभु पंथ अची विया, बाबा जी, ढाबा जी, दादाजी, दीदी जी, दादी की, जलेबी पंथ, भैया पंथ, फलाना पंथ, ढिकाना पंथ, अहंकारी पंथ। ये पंथ आहिनि न। ये जेतिरा बि आहिनि इन्हनि में माण्हू वियो ई छो? वञे भली, इहो नथो चवां तूं गई कैसे, मां तो चवां वञ भली, पर असांखे डाउट थो थिए कि सनातन धर्म छॾे तूं वई छो? त हिकु डाउट आहे असांखे। इहो डाउट इहो आहे कि तूं भॻवान खे पाइण लाइ त कोन वई आहीं। चओ हा, छो त सनातन धर्म में त ऑलरेडी सभु हो न, भगवान हो, ज्ञान हो, भगवान खे पाइण जा रस्ता बि हुआ, ज्ञान, भक्ति, कर्म, योग। त उन लाइ त हिन बाबा जी वटि कोन वई आहीं। चओ हा, चवणो पवंदसि। जीअं ई चवंदी हा त पोइ तूं छो वई आहीं? मां तो ॿुधायां। हिकु त तोखे इज़ी लॻो ॾाढो कि छुटी जिंद, हाणे न को मूंखे गणेश चौथ जो चक्कर आहे, न को ग्यारस जो, न को सत्यनारायण जो, न को कारकत, कोई बि मूंखे लोड कान्हे। हाणे मां आज़ाद थी वियसि। हिकु त तूं इहो पई चाहीं, ॿियो तूं चाहीं पई कि मूंखे कुझु ॾियणो न पए, त ही दान पुण्य जो तुंहिंजो बचाए वरतनि। ॿियो वरी हिते तोखे लोभ मिलियो वॾो कि तुंहिंजा कम त हितां ई थींदा, हितां ई तुंहिंजा कम थींदा, तूं इन करे वई आहीं। ॿियो तोखे हिते हू बि मिलियो थोरो सम्मान, थोरो भॼन ॻाइण जो या हाईलाइट थियण जो। मञणो पवंदो हर उनखे जंहिं सनातन धर्म छॾे कोई पंथ ज्वाइन कयो आहे। मूंखे ख़बर आहे इन करे कयो आहे, इहो उन्हनि खे मञणो पवंदो। त उनखे चइबो आहे कुपंथ। कूड़ो माण्हू। सवाल इहो आहे कि सच्चाई आहे या न? तूं इन करे वई न उते, पर तूं ॿुधाई छा थी? तूं कूड़ ॻाल्हाए करे, एॾा कूड़ थी ॻाल्हाई। सभिनि जे लाइ थो चवां जिन पंथ ज्वाइन कया, उन्हनि कूड़ एॾा ॻाल्हाया। कंहिंखे नीरो प्रकाश पियो थो नज़र अचे कूड़ में, कंहिंखे ॻाढ़ो प्रकाश, कंहिंजा कम पिया था थियनि। कल्ह हिकिड़ीअ जे कंहिंजे घर में बाहि लॻी वई, 10 लख जो नुक़सान थी वियो, ख़बर अथव? उनजे घर भाई असां ख़ुशि नथा थियूं, ॿुधायांव थो, पर उन पंथ ज्वाइन कयो हो हिकिड़ो, सनातन छॾे करे कोई पंथ। हाणे जॾहिं पंथ में ज्वाइन कयई त छा ॿुधायो वियो हूंदो कि तेरे पे कभी मुसीबत नहीं आएगी, कभी दुख नहीं आएगा। पोइ किथां अची वियो? त पोइ छा जवाब ॾींदसि बाबा जी? उन्हनि जो बाबा जी आहे, उहे चवंदसि बेटा तू तो बच गई ना। अच्छा, प्यार सां कोई ॻाल्हाईंदो आहे न त सच लॻंदो आहे, ऐं असां बदनाम थी वेंदा आहियूं थोरो मुंहं ते साफ़ साफ़ चवण जे करे। हू ॻाल्हाईंदो एॾो प्यार सां, ॾाढ़ी ॿाढ़ी बढ़िया, पगड़ी पातल, चवंदो बेटा देखो बेटा, उसने करतार ने कितनी बड़ी रक्षा की, घर जल गया ना, क्या हुआ बेटा, तू तो बच गई ना। ॾिसो तव्हां बि मुंह थी विया, मदहोश। बच्चे बच गए ना, अनमोल तो बच्चे हैं ना बेटा, पति बच गया ना। वो क्यों बचा? कोई भी XYZ, माई खुश। अच्छा, माई खुश थी वई त मुंहिंजो चवण आहे कि तव्हांजो 10 लख जो नुक़सान थी वियो कंहिं ग्रुप ज्वाइन करण खां पोइ बि, ऐं वरी
वरी जिम्मेदारी नथो खणे बाबा जी, उल्टो चए थो कि तव्हांजो हीअ वियो त कुझु लेणा ॾियणी हूंदव, बाक़ी तव्हां बची विया न, इहा जेको तव्हां बचायो न उहो असां वटि अचण जे करे थियो अथव। त एतिरो कमु त बाबा बि कंदा हुआ, एतिरो त असां बि बाबा बि पिया करे सघूं। 10 लख नुक़सान थिए त असां ॿियो फ़ाइदो ॻणाए न पिया सघूं या? त तव्हां कहिड़े कारण सां पंहिंजो सनातन धर्म छॾे पंथ में विया, जेके कुझु बि चेंज कोन पिया था कनि। जेको थिए पियो थो उहो ई पियो थो थिए, जेको लिखियल आहे सो ई पियो थो थिए। तूं छो चरी थी वई है? मेरे बाबा जी, मैं 4 बजे उठती हूँ, वो सिमरन करती हूँ। किसका? बाबा जी का। बाबा जी जो सिमरन। ऐं अधिकतर पंथ त विधर्मी आहिनि। कंहिंजो संबंध इस्लाम सां आहे, कंहिंजो सिखनि सां आहे, कट्टरवादी सिखनि सां, कंहिंजो संबंध ईसायुनि सां आहे, कंहिंजो नास्तिकनि सां आहे, कंहिंजो बौद्ध सां संबंध आहे। त असांजा सिंधी वञनि पिया था, इन खे ई मां को पंथ चवंदमि। पंहिंजे ॾाढियूं वरी अहिड़ी चालाकी कनि कि ॻाल्हि साॻी त आहे, साॻी सेम त ॻाल्हि आहे। चाहे पंहिंजो रामायण हुजे, चाहे गुरु ग्रंथ हुजे, हुते बि उहो ई त आहे। त उहो आहे त भेण सां वापसि अच, उहो ई आहे त वापसि अच, वापसि कोन ईंदी। चवंदी पागल, मेरा वो महान है। पोइ तो छो चई सेम आहिनि ॿई? मां त घिले घिले वठी अचां, अचनि त साम्हूं त अचनि। पहिरीं इन मां त निकिरनि, मेरी इच्छा पूरी होगी, मेरे काम होंगे, इन मां ॿाहिरि निकिरनि, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि त न कुझु थिए। ही ॿुधण लाइ तयारु कान्हनि। सच ॻाल्हाए त ॿिए ॾींहुं 5 माण्हू घटि थी वेंदा आहिनि सत्संग मां। जे ॾींहुं सच ॻाल्हाए मां नोट कंदो आहियां 5 माण्हू घटि। थोरी का सुठी ॻाल्हि अची वञे, वरी 5 वापसि अची वेंदा आहिनि, उन्हनि जे कम जी सुठी ॻाल्हि। राम चए थो असां कॾहिं कुपंथ में कोन वेंदा आहियूं लक्ष्मण। पोइ हिकु सुठी मिसाल तो पेश करे, श्रेष्ठ नर कहिड़ो आहे? पुरुष सुठो बहादुर वीर पुरुष उहो आहे, श्रेष्ठ आहिनि ऐं थोड़ा आहिनि हिन संसार में। तुलसीदास राम भगवान तो चए, ते नर बर थोड़े जग माही। हेॾी वॾी सृष्टिअ में थोड़ा आहिनि उहे पुरुष, थोड़ा जेके जिन में 3 ॻाल्हियूं आहिनि, या 3 मां हिकु बि ॻाल्हि आहे। पहिरियों, जिनके लहीन रिपुरन पीठी। जेको अधर्म ॾिसी करे, दुश्मन ॾिसी करे पुठी ॾेखारे भॼे नथो। रण में, रणभूमिअ में जेको दुश्मन खे पुठी नथो ॾेखारे। हाणे अॼु जे समय में रणभूमि कहिड़ी आहे? अॼु लड़ाई कान थींदी आहे, युद्ध कोन थींदा आहिनि, पर अॼु धर्म युद्ध जो समय आहे। धर्म ऐं अधर्म जो युद्ध थी रहियो आहे धरतीअ ते। उन में ॾिसणो पवंदो घणा माण्हू धर्म जे लड़ाईअ में पुठी ॾेई भॼंदा आहिनि। पहिरियों त इहे ई आहिनि कुपंथी, इन्हनि धर्म खे पुठी ॾेखारी आहे इन्हनि। पर शूरवीर उहे आहिनि जेके धर्म जे लाइ साम्हूं अचनि था। साम्हूं सूरा सो पहचानिए जो लड़े दीन के हेत। ऐं जाको हर रंग लागो इस युग में सो कहियत है सूरा। शूरवीर उहो आहे जेको हिन युग में परमात्मा जी सची भक्ति करे थो ऐं अधर्म खे मुंहं ते चई थो ॾे। पंहिंजो नुक़सान करे बि धर्म जे लाइ जेको कुझु करे थो, कुझु सामनो करे थो, कुझु आलोचना बुराई सही करे बि पंहिंजा वीचार अॻियां रखे थो, उहो आहे शूरवीर। ॻायूं इहो, जाको हर रंग लागो इस जुग में सो कहियत है सूरा। जाको
हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जाको हर रंग लागो इस जुग में, हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। ठाकुर गाइए आत्म रंग, गाइए आत्म रंग, ठाकुर गाइए आत्म रंग, गाइए आत्म रंग। सरणी पावन नाम धियावन, सहज समावन संग, सहज समावन संग, सो कहियत है सूरा, जाको हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जन के चरण वसै मेरे हियरे, संग पुनीता देहि, जन के चरण बसै मेरे हियरे, संग पुनीता जन की धूर देहो कृपा निधि, नानक कै सुख एहि, जन की धूर
एक के सुख एही सो कहियत है सूरा सो कहियत है सूरो जाको हर रंग लागो इस जोग महे सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा आत्म जिणे सगल वसता के आत्म जिणे सगल वसता के जाका सतगुर पूरा सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा सूरा माना शूरवीर केरा जेको धर्म जे लाइ साम्हूं अचे थो पुठी नथो ॾेखारे शूरवीर उहो कान्हे जेको कंहिं कमज़ोर ते पंहिंजी ताक़त ॾेखारे इहो दिमाग़ मां कढी छॾिजो कि तव्हां कंहिं कमज़ोर खे जेको वीचारो मिसकीन हो उनखे दादागिरीअ सां थोरो रोब जमायो आहे त तव्हां शूरवीर थी विया इहो भुलिजी वञो त कीअं शूरवीर मञिबो शूरवीर वॾे मां वॾो उहो ई आहे जेको धर्म जे लाइ बीठो आहे बी रहियो आहे धर्म जे पक्ष में धर्म जी ॻाल्हि ते हिन ज़माने में ख़ासि कर छो त ही कहिड़ो ज़मानो आहे चारों तरफ़ कूड़ अनीति बेईमानी धोखो इहो ज़मानो आहे अहिड़े माण्हुनि जे विच में सच ॻाल्हाइण धर्म जूं ॻाल्हियूं करण इहा आहे असली बहादुरी राम भॻवान चए थो 3 ॼणा आहिनि दुर्लभ संसार में हिकु उहे जेके कॾहिं पुठी नथा ॾेखारनि धर्म युद्ध में धर्म जी लड़ाईअ में ऐं ॿियो नहीं पावे परतीय मन डीठी पराई स्त्री जिन जे मन खे डावांडोल नथी करे उहे दुर्लभ आहिनि पुरुष भगवान राम तो चए कि कंहिं माईअ जी सुंदरता ॾिसी ऐं जेको पुरुष कामातुर नथो थिए कोई असर ई नथो थिए जंहिं ते उहो दुर्लभ आहे हाणे का ॻाल्हि ॿुधायो मां इहो सोचींदो रहंदो आहियां मायुनि जी पूरी चेष्टा त इहा ई हूंदी आहे मेकअप करण जी ड्रेस पाइण जी अदाऊं ॾेखारण जी कि पुरुष थोरो हू थिए छा थिए आकर्षित थिए पर हेठां खां था शुरू कयूं मायुनि खां मां ॾिठो आहे उहे माण्हू आकर्षित कोन थींदा आहिनि जेके ॾाढा वीचारा ग़रीब आहिनि लो कैटेगरीअ जा सम्झो कैब जो ड्राइवर आहे ग़रीब आहे का माई तैयार थी करे वेठी मॉल वञण जे लाइ कार में वेठी छा उहो कैब जो ड्राइवर मूं ॾिठो आहे हुन ते आकर्षित थींदो ॼण मन हलंदो हुनखे पहिरीं त इहो ख़बर आहे कि किथे मां किथे हीअ त हुनजो ध्यानु होॾां कोन वेंदो हुनजो ध्यानु वेंदो कि पैसा पूरा ॾे त बि वॾी ॻाल्हि आहे छो त हिकिड़ो ॿुधाए पियो ड्राइवर इहे ई माण्हू वधीक किच किच कंदियूं आहिनि पैसा ॾियण में जेके वधीक तैयार थी घरां निकिरंदियूं आहिनि इहे ई अगरि 198 रुपया थिया ऐं 200 ॾिनई त चवंदी 2 रुपया वापसि त ॾे त हुन
माना मायुनि जो मेकअप गरीबन मजूर मिस्त्रीन इन्हनि ते त असर कोन पियो थो करे, त छा इहे महान पुरुष थी विया? मुंहिंजो प्रश्न इहो आहे। राम भगवान चए थो कि जंहिं पुरुष जो मन डोलायमान नथो थिए स्त्रीअ खे ॾिसी, उहो महान न। थोड़ा आहिनि संसार में त मजूर मिस्त्री वीचारा कारीगर ड्राइवर इन्हनि जो त कोन थींदो आहे, त न इहे उन में कान्हनि। ही वीचारा ग़रीब आहिनि, ही इन खां थोड़ो मथे उथंदा त पोइ मन हलंदो, त पोइ हिकु ॿी अवस्था आहे। मां जेका चवण थो चाहियां, ओशो जेका ॻाल्हि चई आहे, विच वारा त कोन्हनि छुटल, जेके सामान्य बराबरीअ जा आहिनि, सामान्य मध्यम वर्गी माण्हू, उन्हनि जो मन हलंदो ई हलंदो स्त्रीअ जी मेकअप ॾिसी ऐं सूंहं ॾिसी, हे हो ॾिसी, त कंहिंजो न हलंदो। बाक़ी उन खां बि मथे सामान्य मजूरनि खां मथे सामान्य खां मथे थोड़ा जो धनवान धनपति सम्झो, उन खां मथे उहे आहिनि ओशो जे हिसाब सां जंहिं ॾिसी वरितो आहे, जेको भोगे चुको आहे ऐं होश पूर्वक भोगे चुको आहे। ईअं ई न, होश पूर्वक जेको भोगे चुको आहे, जंहिंखे ख़बर आहे उहो मुक्त थी वेंदो, उहो कोन ईंदो चक्कर में ड्रेसूं ॾिसी करे, हो ॾिसी करे, अदाऊं ॾिसी, आकर्षण ॾिसी। उहे दुर्लभ पुरुष आहिनि, थोड़ा ई आहिनि संसार में। हिते मुक्तिअ जी ॻाल्हि कान्हे, हिते महानता जी ॻाल्हि आहे। त अप्सरा जी जिते ॻाल्हि आहे न, अप्सरा ते त कोई बि मोहित थी वेंदो। उते अप्सरा हुई, का संसार जी साधारण स्त्री न हुई, स्वर्ग मां आई हुई, त उते त मन वेंदो हुनजो कि संसार जी स्त्रियुनि जी त ख़बर आहे, हीअ अलाए कीअं हूंदियूं, त उहा ॿी ॻाल्हि थी वई। पर ओशो जो मूंखे हिते सही थो लॻे कि बिना भोगे त ओशो त इहो चवंदो हो कि अॼुकल्ह साधु महात्मा तपस्या करण वेहंदा आहिनि न, त विच विच में ॾिसंदा आहिनि अप्सरा आई क्या, का आई आहे छा, अञा ताईं न आई आहे, वई हूंदी ॿिए कंहिंजी, फ़िलहाल ॿिए किथे ड्यूटी लॻाई हूंदनसि, पोइ ईंदी हिते। त इहे उहे कान्हनि, दुर्लभ ऐं पॉसिबल कान्हे बिना भोगे बिना उहा यात्रा पूरी कए छुटण। प्रेम अलॻि शइ आहे। राम जो सीता जे प्रति आकर्षण आहे त इहो आहे प्रेम अलॻि शइ आहे। सद्गुण ॾिसी करे का स्त्री वणे कंहिं पुरुष खे, उहा त अलॻि ॻाल्हि आहे। त पहिरियों उहो महान आहे जेको धर्म युद्ध में पुठी नथो ॾेखारे, डटी करे बीह थो रहे। ॿियो जेको स्त्रियुनि जा हाव भाव ॾिसी करे मोहित नथो थिए, उहो बि महान आहे। ऐं टियों, मंगन लही न जिन के नाही, जेको मंगते खे कॾहिं ना नथो चए। कोई अची वञेसि घुरण कॾहिं बि किथे बि, ऐं ही ॾाढो हिनखे ख़बर बि आहे कि यार ही दुरुपयोग कंदो, मां हिनखे दान ॾींदमि, 100 रुपया ॾींदमि, ही वञी शायदि दारू पीअंदो, संभावना आहे, ऐं महिनत कनि नथा, इहा सभु ख़बर आहे हुनखे, तब हू नथो करे सघे। हुनजो स्वभाव में हू ॾाढो संकोच में न करे त करे, पर हिकु दफ़ो कंदो, 2 दफ़ा, पोइ आख़िर ॾेई छॾे न। जेको धन दान, उहो बि महान आहे। सिर्फ़ु धन छो, कोई बि याचक कंहिं बि प्रकार जी याचना करे कि तव्हां इहो मुंहिंजो कमु करे सघो था, तव्हां बसि कयो, ही न करे सघे, अहिड़ो न करण वारो पुरुष बि दुर्लभ आहे। त 3 पुरुष दुर्लभ आहिनि हिन धरतीअ ते। भगवान राम इहो चयो आहे, जिन के लही न रिपूरन पीठी, नहीं पावे पर
तीय मन डीठी मंगन लही न जिनके नाही। नाही माना न नाहे जिन वटि मंगते जे अॻियां। ते नरबर थोड़े जग माही। आहिनि त सही पर थोड़ा आहिनि। त राम चए थो असां त कॾहिं परस्त्रीअ जो ॾिसी करे मन डावाडोल थींदो ई कोन्हे। अॼु थी रहियो आहे हिन सीता खे ॾिसी करे। हाणे लक्ष्मण सां ॻाल्हाए बि पियो थो राम, ऐं ओॾी महिल बि मन सीता जे तरफ़ आहे। करत बत कहीं अनुज सन मन, सिय रूप लोभान, मुख सरोज मकरंद छवि, करे मधुप इह पान। इते असां कथा रखूं था, वरी श्रवण कंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।